महानता सदाईं सेखड़ाटनि खे ई मिलंदी आहे। एमरसन। असांखे ठहियल ठुकियल नकली माण्हू कोन था खपनि जेके चाबी फेराइण सां अदबी लफ़ाज़ी या अहिड़ी का ॿी किरत करे सघंदा हुजनि, बल्कि पाण खे त कुझु अहिड़नि शख़्सनि जी तलब आहे जेके पंहिंजे इरादे जी सघ कतब आणींदे समझदारीअ सां कंहिं बि नए कम में हथ विझी सघंदा हुजनि। हिन सरस्टीअ में अॼु ताईं जेके बि गैर मामूली कारनामा थी सघिया आहिनि, यानी सूझींदड़ ऐं सुलझल ज़हननि जी जेका बि बेमिसाल हासिलात मुमकिन थी सघी आहे, तंहिं ते का बि मूड़ी कोन सेड़ाई वई ऐं न ई को टको पैसो ख़र्च थियो आहे, बल्कि उन्हनि मंज़िलनि जे मिलण लाइ का बि ख़ासि हणवठ कान थी। उहे त दरअसल फ़िक्र जूं सदा बहार ऐं अझल लहरूं आहिनि जिन खे अमरता हासिल आहे। अज़ीम शेक्सपियर पंहिंजो नाटक हैमलेट एतिरी आसानी सां लिखी वरितो हो जेतिरी आसानीअ सां को पखीड़ो पंहिंजे आखीरो जोड़े वठंदो आहे। अदब जी दुनिया जा तवील तरीन नज़म बिना कंहिं ख़ासि बंदोबस्त जे आम हालतनि में घुमंदे फिरंदे ऐं सुम्हंदे जागंदे सरजा विया हुआ। महान शाइरनि पंहिंजा गीत ऐं बैत बि आम रवाजी हालतनि में लिखी पूरा कया। साॻी तरह अज़ीम चित्रकारनि ऐं मुसवरनि पंहिंजी दिली ख़ुशी लाइ चिट चिटिया ऐं उन दौरान खेनि थोरी बि खुड़क कान पई त हुननि पंहिंजे तरंग में रहंदे जेको कमु कयो सो दरअसल चङाईअ जो हिकु अमर दास्तान हो। जेकॾहिं ईअं न हुजे हा ऐं हू गैर ज़रूरी तौर ते अकुल ऐं हिसाब किताब खां कमु वठनि हा त लाफ़ानी फ़नपारनि खे शायदि तख़लीक़ न करे सघनि हा। फितरी तख़लीक़ नाज़ुक ऐं बारीक क़ुवतनि जी बे इंतहा सुहिणी निर्मलता हुजे थी। फ़्रांसी औरतनि जी बेमिसाल ख़तनि बाबति राय क़ाइमु कई वई त उहे संदन दिलरुबा वजूद जो हिकु दिलरुबा हादसो आहिनि। असांखे सुध हुजणु खपे त हिकु शाइर पंहिंजी सुंदर गीतनि जे देस में कॾहिं बि मुफ़लिस न हूंदो आहे। असुल में जेसी ताईं हालतूं दिल लुभाईंदड़ ऐं आज़ाद कोन हूंदियूं तेसी ताईं को बि गीत न बणिजी सघंदो आहे। मूं पंहिंजी समूरी हयातीअ में अहिड़ो को बि ॻाइणो कोन ॾिठो आहे जेको पंहिंजो राग फ़र्ज़ सम्झी आलापींदो हुजे या ॿिए कंहिं हंधि न फबी सघण जी सूरत में अची ॻाइण ते लथो हुजे। इहो सच आहे त निंड जी देवी उन्हनि ते दया कंदी आहे जेके निंड करण लाइ परेशान ऐं बेताब न हूंदा आहिनि, ऐं बेशक उहे माण्हू ई सुठो ॻाल्हाए या लिखी सघनि था जेके ॻाल्हाइण ऐं लिखण जे ॻाराणीअ में पाण न ॻारींदा हुजनि। यादि रखणु घुर्जे त हर दौर में महानता सदाईं सेखड़ाटनि खे ई हासिल थी सघंदी आहे।